बाबूरा परेशान गुजारे चले आहीं। ऐ अम्मा सोरईअ के जर्रो भी आया की न थियो ऐं घरा मंझां निकरी भाॼी वई। पुट मोह त निभागीअ खे जाम समझायो पर मोह जी हेकी ॻाल्हि बि की न मञई। मूंखे धिका ठेला ॾयूं हली वई। अम्मा तो ते हथ खयई ए कोजाड़ो थी चवी अम्मा। हाओ अबा वञण महिल मां उनखे फिरी अॻियां झलियो मूंखे धिको ॾेई हली वई। अम्मा मोह त ईअं की न सोचो त सुरई अहिड़ी विख खणंदी। हाओ अबा असां त ऐं पिंड त अजायो माण्हू खिलायई न। अम्मा हर घर मां जे अहिड़ियूं थोड़ियूं थोड़ियूं ॻाल्हियूं थींदी रहनि थियूं। सुरई ईअं न करे आ त खासो। पुट इहा निभागी नूरी रन आहे न छोरी जो मथियो वढियो आहे बुच बुच करे। सुरई पिंड पंहिंजी सोच करे ॿिए जे चवण ते कुजाड़ो लॻी आहे। पुट आऊं त इन सोरी खे समझाए समझाए थकिजी पियसि। ए अम्मा मौज जी किस्मत में भी अलाए की लिखियल है। बाबा तू फिकर मंदी मत थी। तू हथ वथ धोई खट ते वे त आऊं तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। सारंग सुरई जो इहो अमल ठीक कोन हो। हाँ सुहाराणी तू सही थी चई। उनखे ईअं करण खां अॻु कुझु सोचणु घुरिजे हा। हाणे न अदा भूरो का ॻाल्हि मञी दो ऐं नई वरी मासी नूरी वारा सुरई खे समझाईंदा। सुहाराणी असांजे माशरे में ईअं ई त मसला वधंदा आहिनि। मामूली ॻाल्हि तां झगड़ो थींदो आहे ऐं अॻिते हली उहो मामिलो वधी वेंदो आहे। अहिड़ो रुख अख़्तियार करे वेंदो आहे जो अॻिते हली ॻाल्हि खे संभालणु ॾुखियो थी वेंदो आहे। हा सारंग अदा भूरे ऐं सुरई जो जहिड़ो बि कुझु अहिड़ी नोयत जो आहे। तॾहिं त मां चवां पियो त ॻाल्हि काई बि न आहे हूंदी पर ॾींहं ॿ ॾींहं दिलुनि में नफ़रतूं वधंदी वेंदियूं आहिनि। हा सारंग तॾहिं चवंदा आहिनि त जॾहिं बि को मसइलो थिए सोचणु घुरिजे ऐं हुनजो हल करणु घुरिजे। ए सेठे ए हुन ॾींहुं त तूं सिलू वारनि खां धोखो करे निकिरी आहीं। ए हाणे ॿुधाए हाणे गुजाड़ो कंदे। अरे मूं वरी हुनजी कहिड़ो धोखो कयो आहे? को धोखो बोखो की ने? ए हाँ ए ओ कोडी कोडी वारी ॻाल्हि विसरी वई। अरे छोरा हो त जिंद छॾाइण लाइ मिड़ई नाटक शाटक कयो। हिक पासे विहां ॿिए पासे पादरनि जा ठकाव वञा त काॾे वञा। ए जे पोइ उते सिलूड़े वारा फिरी आई ए सॼियूं कसरूं कढी छॾींदई। हाओ छोरा हीअ ॻाल्हि त बेली मूंखे बि दिलि सां लॻी पई। त पोइ ए उते जे सिलूड़े वारा फिरी आई ए पोइ गुजाड़ो कंदे। अरे पोइ गुरुड़ा तेरी सलाह ॾींद तो गुजारो करियां। ये मो केड़ी सलाह दी आऊं थकी जी पियो आहियां हाली सुम्हां थो। सलाह दी जे मां फासे थो सलाह दी में ए खाइण महिल गॾु सुम्हण महिल मस्जिद में ए आऊं जूं केड़ियूं सलाहूं वठी थो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।